हकीकत इहा आहे त जॾहिं खां बाबो घर मोटी आयो आहे न, पंहिंजी पसंदि जे खाधे लाइ सिकी वियो आहे मूं। तोखे पसंदि जा खाधा न पाणे तुंहिंजी कुंवार खाराई मुंहिंजा भाइड़ा। सालिया खान बानू सही थी चई। हाणे ये फरमाइशूं पंहिंजे निकाह ॿधी असां कजाए। इहा ॻाल्हि आहे त मूं शादीअ तां हथु खयो दिली। मूंखे त पंहिंजे भेण जे हथनि जा लज़ीज़ खाधा ई वणंदा आहिनि। हकीम वारी थियण वारी माई जी त ख़बर ई न आहे। हथ में बि ज़ाइको हुजे सलाहे न, या हणी कंदी हंधु। फिकर न कर मुंहिंजा भाइड़ा, मूं महिल ॾाढी सुघड़ ऐं रध पचाव जी माहिर थी। ॿुधी न बाबा सालिया, मां त इन सोच में आहियां त जेतिरो बि जल्द थी सघे त मां तव्हां ॿिन्हिनि जूं ज़िमेवारियूं पंहिंजनि कुलनि था लाहे छॾियां। पोइ इन वीचार जो को बिलो कयां। समन सरकार जो मेलो त मां इन वीचार खान खे घुमाया ई घुमाया। बाबा छॾियो जहिड़नि फसादनि जी पचर। बाबा तूं एतिरा साल असां खां परे रहियो आहीं। हाणे तोखे हकी ना हकी जग में विञाइण नथा चाहियूं। अदा साले तूं बाबा खे नथो सम्झाई, चई नथो त बाबा ही जहिड़नि झगड़नि जूं ॻाल्हियूं ख़तम कयो ये जंगो जदल। मुड़ो त मुंहिंजे चवण ते जैसा ही मासी पापल जेरी आहे न, तोखे ज़िनत खे हिकु थियण कोन ॾींदी। तू मासी पापल के मारण जा घणा पैसा वठंदे? छा मतलब त मासी पापल जो सिर खण जा तू घणा पैसा वठंदे? तू चरियो त कोन थी सोडा, कहिड़ी वे ॻाल्हियूं करी? अरे राणा सच तो चवां, मज़ाक न सम्झो। उनखे मार, जेके पैसा चवंदे ओतिरा ॾींदो मां, सम्झई? खुदा जे वास्ते सोडा मूंखे फिर तंग न कर। मां तो खूनी तो लॻाया, मां अॼु ॾींहं ताईं कंहिं झिरकी खे कोन मारियो आहे। अरे इन जे करे त चवां थो, हथ एतिरा साफ़ कोन हूंदा आहिनि। अरे हल्को फल्को रत जो छंडो कपिड़नि ते ज़रूर हूंदो आहे। एसपी हींअर शाम मुराद जे घरां निकितो आहे छो? खान बहादुर बि ॻोठ पहुतल आहे। एसपी एहतियात का कमु न पियो अची सघे? अरे एसपी जो आहे त ज़ाहिर आहे उनखे मॻी त हूंदी न। उहिदो आहे, ज़िले ऑफिसर आहे। जॾहिं भित सां मथो लॻंदसि न, पोइ दिमाग़ ठिकाणे ते ईंदसि। शाम मुराद उनखे सम्झाए कोन पियो सघे त ॿाहिरि ख़तरो आहे। जंहिंसां धीअ जी शादी कराइण वारो आहे, उन जी हिफ़ाज़त जो थोरो ख़्यालु कोन अथसि। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।